इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त इलेक्शन साफ़ ऐं शफ़ाफ़ कराए हिकु तारीख़ रक़म कई वेंदी। नाज़रीन, बुलेटिन जो हिसो बनाईंदे हलंदासीं खिपरो जिते GDA जो उम्मीदवार काज़ी शमसुद्दीन ताजड़ अवामी मेड़े खे ख़िताब करे रहियो आहे। पार्टी को पार्टियुनि जो इतिहाद न आहे। GDA ख़ुदि हिकिड़ी रजिस्टर्ड पार्टी आहे ऐं उनजो सरबराह पीर साहब कागर हुआ। हाणे पीर साईं जन इन 216 ते किशन चंद पारवानी साहब ते महिरबानी कई आहे। PS 42 ते पीर साहब जन मुख्य उम्मीदवार नामज़द कयो आहे। तारीख़ी हवाले सां हिकिड़ो अर्ज़ु कंदो वञा त पीर साहब कागर जिन जे ख़ानदान जी जेका तारीख़ आहे उहा 200 साल पुराणी पीर साहब जिन जे ख़ानदान जी तारीख़ आहे। उन 200 साल जी तारीख़ में पीर साहब जी जमायत रहीमयार खान खां वठी सक्कर, घोटकी, खैरपुर, सांगड़, वींदे, उमरकोट, थरपारकर, मदीन मुख़्तलिफ़ जायुनि ते पीर साहब जिन जी जमायत आहे। तव्हां हिकिड़ी शइ ज़रूरु महसूसु कई हूंदी त पीर साहब जिन जी जमायत हिते 200 साल खां वठी गवर्नमेंट पहिरीं ब्रिटिश गवर्नमेंट हुई, उन खां पोइ उन्हनि में मुख़्तलिफ़ 42 में हिंदू मुस्लिम फसादात थिया, उन खां पोइ काफ़ी अहिड़ा मसइला मसाइल थिया त उन में पीर साहब जिन जी जमायत माइनॉरिटी खे या ॿिया बि जेके दोस्त जेके आहिनि जेके अक्सरियत में न आहिनि, हालांकि इन्हनि इलाइक़नि में पीर साहब जिन जी जमायत या और जमायत अक्सरियत में आहे, पर कॾहिं बि पीर साहब जिन जी तरफ़ां हमेशह इहो हुकुम आहे त पोइ पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, कंहिंसां बि ज़्यादती न थियणु खपे। इन करे असांजी जमायत मां तव्हां हिन शहर इहो त असांजी जमायत मां जेके दोस्त जी तरफ़ां तव्हांखे का शिकायत न हूंदी, जेकॾहिं हूंदी त उहो बिल्कुलु पीर साहब वटि हिकिड़ो पंहिंजो अदालत जो हिकिड़ो पंहिंजो कोर्ट जो निज़ाम मौजूदु आहे जंहिंमें सभु मुरीद, चाहे उहो वॾो माण्हू हुजे चाहे उहो ग़रीब मिसकिन माण्हू हुजे, उहो सभु बिल्कुलु बराबरि आहे। काफ़ी शिकायतूं जीअं मिसाल क्या मूं ते बि हूंदी शिकायत थियूं बि हूंदियूं बिल्कुलु, त उन्हनि जो बिल्कुलु मूंखे बि अज़ालो करिणो पियो हूंदो, चाहे उहो जमायत जो माण्हू हुजे चाहे उहो ॿियो को माण्हू हुजे। सिर्फ़ु सिंपल को बि शहर जो माण्हू को एप्लीकेशन खणी पीर साहब जिन वटि पेश थियो हूंदो त बिल्कुलु जमायत जे माण्हुनि वटां उहो जेको बि कंहिं जेको वहिंवार जो मसइलो हूंदो या कंहिंसां कंहिंजी नाजाइज़ी हूंदी त बिल्कुलु जमायत जी तरफ़ां जमायत जी मौज़ जन उन्हनि जो बिल्कुलु अज़ालो कयो हूंदो। इन करे तव्हां ॾिसो त असां जिन जिन इलाइक़नि में अक्सरियत में वेठा आहियूं उते ॿिया माण्हू जेके अक्सरियत में न आहिनि, असां वटि को बि रंग नसल ज़ात पात जो को बि तफ़रुक़ कोन्हे। हमेशह पीर साहब जिन जो हुकुम आहे त इंसानियत जी ख़िदमत करणु खपे ऐं पीर साहब जिन जो सख़्ती सां इहो हुकुम आहे त कंहिं बि चोर ॾोहारी जो साथ या कंहिं क्रिमिनल क़िस्म जे माण्हू जो साथ न ॾिनो वञे। ऐं जेकॾहिं को बि असांजी जमायत जो माण्हू इन क़िस्म जी शइ में इन्वॉल्व आहे या कुझु करे थो त बिल्कुलु उन ते पीर साहब जिन पाण एक्शन खणंदा ऐं उनखे जमायत मां ख़ारिज कयो थो वञे ऐं उन ते बिल्कुलु एक्शन थो थी वञे। तंहिं करे तव्हां ॾिठो हूंदो त असांजी जमायत तव्हांजा ॿिए पासे बि वास्ता हूंदा, उन्हनि में बि तव्हां ॾिठो हूंदो त किथे बि अहिड़े क़िस्म जो माण्हू असांजी जमायत में न हूंदो। जे हूंदो त बिल्कुलु उन ते जमायती कार्रवाई थियल हूंदी, सख़्ती थियल हूंदी ऐं बिल्कुलु उन पंहिंजो जेको आहे उनखे जंहिं माण्हू सां उन ज़्यादती कई हूंदी या जेको बि हुनजो वहिंवार हूंदो उहो उनखे ॾिनो हूंदो। बाक़ी हाणे आउं पीपल्स पार्टी जे हवाले सां तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां त पीपल्स पार्टी जी सरकार सिंध में हींअर 2 दफ़ा ठही, पहिरीं मर्कज़ में हुई, पोइ सूबे में हुई, उनखां पहिरीं बि 3 दफ़ा पीपल्स पार्टी जी सरकार ठही चुकी आहे। आवाम पीपल्स पार्टी खे वोट ॾिनी पर उनजी वोट में उन्हनि आवाम खे रिजेक्ट कयो। ॾिसो सेठ साहब जेका ॻाल्हि कई त हीअ शहर जेको पीपल्स पार्टी वारा चवनि था त बाबा जेके इहे सीटेक जा रोड असां ठाहिराया आहिनि, हीअ रोड जेके ॿाहिरि ठाहिनि असांजी कारकरदगी आहे। हीअ बेसिकली जेके पैसा अथव न, इहे बेसिकली पैसा आहिनि जेको सांगड़ मां गैस ऐं पेट्रोल जी जेका रॉयल्टी आहे उनजा पैसा आहिनि ऐं जेको आहे सीपेक जे मनसूबे जा पैसा आहिनि। उन तहत हीअ सीपेक जो मनसूबो जेको नगर पार्कर में जेको कोयले जो जेको ज़ख़ाइर निकितो आहे जितां बिजली पैदा थिए थी, उस ताईं हीअ सीपेक जे थ्रू हिकिड़ो मनसूबो आहे जंहिंखे डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट ऐं तालका टू तालका रोड मिलाइणा जी सीपेक जे मनसूबे तहत थिया आहिनि ऐं गवर्नमेंट फेडरल हुकूमत जी तरफ़ां थिया आहिनि। पीपल्स पार्टी वारनि जो कुझु कोन्हे। हाजी पीपल्स पार्टी वारनि खे अची करे उन्हनि खे पोइ कोई शहर छो खंड करण लाइ 10 साल में तव्हां ॾिसो त शहर में छा थियो आहे, कहिड़ो कमु थियो आहे। जेको बि कमु जेको पहिरीं जेको थोरो घणो जेको बि थियो उहो फंक्शन मुस्लिम लीग जी दौर में थियो, उनखां सवाइ तव्हां ॾिसो त ॿाहिरां जा रोड सभु टुटा पिया भला उहे छो था ठहनि। क्लेम त हर को करे थो पंहिंजी जाइ ते, तंहिंजे करे तव्हां ॾिसो तव्हां सभु बाशूर आहियो, तव्हां सभु सम्झो था। उनखां अलावा सेठ किशन चंद पारवानी साहब तमामु ईमानदार माण्हू आहे, उन हमेशह बेलोस ख़िदमत कई आहे। ॾिसो न उन्हनि जा असास ऐं असांजा असास हमेशह घटिजंदा था वञनि था, वधंदा जा कोन था वञनि। हाणे हिननि अलाए कहिड़ो उहो कारोबार आहे असांखे सम्झ में कोन थो अचे, जेको जंहिं माण्हू वटि चढ़ण लाइ गाॾी कोन हुई उहो अरबपति थी था वञनि। इहो अहिड़ो भला असांखे बि को ॿुधाइनि कहिड़ो कारोबार आहे जंहिंमें
माण्हू खे हमेशह तरक़ी हासिल करण लाइ कंहिं बि कारोबार में तव्हां सभु कारोबारी माण्हू बि हूंदो, मुख़्तलिफ़ कारोबार हूंदो, कंहिंजो दुकान जो कारोबार हूंदो, को ज़मींदार हूंदो, को ॿियो हूंदो, त हमेशह कारोबार में तरक़ी हासिल करण लाइ या उनखे ॾिसो तव्हां जेकॾहिं उनखे तरक़ी हासिल करण लाइ तव्हांखे उनखे डेवलप करण लाइ इंसान जी ज़िंदगी लिखी थी वञे। जीअं तव्हां वटि 100 रुपयो आहे उनखे लख रुपया ठाहिण में तव्हांखे ज़िंदगी गुज़री थी वञे। हिते वरी हिननि वटि कहिड़ो इहो कारोबार आहे जो 100 रुपये में अरब रुपयो थी वञे थो। इहो पाण तव्हां बाशूर आहियो, तव्हां सम्झी सघो था। हीअ चवंदा बाबा असांजो मुक़ाबिलो आहे फंक्शन मुस्लिम लीग वारनि सां ऐं जेको आहे असां तमामु वेझो आहियूं, बाबा तमामु घणो परे आहियो, तव्हां पहुची कोन सघंदो असांखे। हिन वक़्तु 10,000 पीपुल्स पार्टी में जेके माण्हू 10,000 वोटर पीपुल्स पार्टी जा फंक्शन मुस्लिम लीग खे जॉइन करे चुका आहिनि। असांजो को बि वर्कर या को बि माण्हू फंक्शन मुस्लिम लीग छॾे या GDA छॾे उन्हनि वटि कोन वियो आहे। जीअं हुननि वटि माण्हुनि जी वोट हुजे आहे त हुननि वटि बि माण्हू वञनि। असां वटि रोज़ु दोस्त अचनि था, ज़ाहिर आहे असां ते ऐं पीर साहिब पागारे ते ऐं पीर साहिब पागारे जी क़यादत ते जमायत ते एतमाद कंदी असां वटि अचनि था। ऐं असां वटि रोज़ु हर रोज़ु जेको तव्हां ॾिसंदो हूंदो सोशल मीडिया ते या न्यूज़ ते, त हर रोज़ु नवां दोस्त अचनि था जेके पीपुल्स पार्टी जा वोटर हुआ। बल्कि उहे वोटर बि जेके 50 साल खां वठी पीपुल्स पार्टी में हुया उहे बि असां वटि अचनि था, जॉइन कनि था। असांजो त को बि माण्हू पीपुल्स पार्टी में कोन वियो आहे। बाक़ी हीअ चवंदो मुक़ाबिलो तमामु घणो करे न, इलेक्शन ॾींहुं बदतरीन शिकस्त हिननि खे मिलंदी। हा बिल्कुलु, आवाम हुननि खे वोट ॾिनी, हुननि खे मौक़ो मिलियो, हुननि खे मौक़ो मिलियो, आवाम हुननि खे वोट ॾिनी, हुननि खे गवर्नमेंट हुननि जी ठही, पर हुन डिलीवर न करे सघिया। त इन करे आवाम हिन वक़्तु उहो माहौल हाणे रहियो कोन्हे, उहो वक़्तु ख़तमु थी चुको आहे। आवाम हुननि खे रद्द करे चुकी आहे। तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो पिया, टीवियुनि ते ॾिसो पिया, सभु शइ ॾिसो था। जिथे किथे जेके उम्मीदवार वञनि था असां पंहिंजी तारीफ़ कोन था कयूं, ॾिसी असां वञूं था असांजो भरपूर इस्तक़बाल थिए थो। हू जिथे वञनि था उहो तव्हां पाण ॾिसो पिया हुननि खे छा पियो थिए हुननि सां। बाक़ी ऐं पंहिंजे ख़ानदान जे हवाले सां अर्ज़ु कंदो वञा त असांजो ख़ानदान हिते असां सियासत अॼु खां सियासत में कोन आहियूं। असां मुंहिंजो चाचो जेको आहे, कुझु दोस्त हिते काफ़ी नवां पिया आहिनि। मुंहिंजो चाचो जेको आहे टाउन कमेटी जो चेयरमैन रहियो आहे केतिरे कादी अब्दुल बुटू साहिब पर उनखे ग़रीबाबाद जेका पाड़ी जी जेका ज़मीन आहे उहा 4 रुपया फुट जे हिसाब सां ग़रीबाबाद जे शहरनि खे अलर्ट करे ॾिनो। उन खां पोइ मरूम रसूल बख्श जेको चेयरमैन रहियो, टाउन कमेटी जो 2 दफ़ा चेयरमैन रहियो, पठान कॉलोनी जी ज़मीन 1.5 रुपये फुट जे हिसाब सां अलर्ट करे हिते ग़रीब माण्हुनि खे ॾिनी, उते जे लोकल माण्हुनि खे ॾिनी, या पाण कोन खई। उन खां अलावा कादी साहिबु फैज़ मोहन साहिबु जेको आहे हिते कॉलेज जो जेको प्लाट आहे उहो डोनेट करे ॾिनो, रेवेन्यू ऑफिस जो जेको प्लाट आहे उहो डोनेट करे ॾिनो, ग़रीबाबाद जो जेको कॉलेज जो प्लाट डोनेट करे ॾिनो, ऐं जिमखाना जो प्लाट डोनेट करे ॾिनो, मदरसे लाइ प्लाट डोनेट करे ॾिनो। ऐं हींअर मां पाण तव्हां दोस्तनि खां अनाउंसमेंट कई आहे त इंशाअल्लाह ताला किपरे शहर जे वेझो ऐं पंहिंजी ज़ाती ज़मीन मां 4 एकड़ ज़मीन किपरे जे शहर लाइ बिल्कुलु उनखे डोनेट कयां थो गवर्नमेंट खे। इंशाअल्लाह उहो ठाराए बि ॾींदासीं। इहो तव्हां सभिनी दोस्तनि सां वाइदो था कयूं। बाक़ी तव्हां सभु दोस्त बाशऊर आहियो, तव्हां उन शइ खे सम्झो। हींअर इंशाअल्लाह ताला हुननि जो वक़्तु ख़तमु थी चुको आहे ऐं जिन दोस्तनि खे तकलीफ़ूं आयूं उन्हनि 10 साल जे दौरान उहो इंशाअल्लाह सभु दूर थी वेंदियूं। इंशाअल्लाह हुकूमत पीर साहिब जी दुआउनि सां PTI ठहंदी ऐं मथे सरकार जेका PTI असांजी गॾु ठहंदी। इंशाअल्लाह अलाह बहितर कंदो। वधीक तव्हां सभु दोस्त साथ ॾींदो असांजो त इंशाअल्लाह कामयाबी तव्हांजी आहे, असांजी आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। बेहद